नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन मालूमात खणी तांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंद ईंदी सो ही आहे त जनाज़े नमाज़ खां बाद जेका दुआ घुरी वेंदी आहे उन जे मुतालिक़ अव्हांजी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। पर उन खां अॻु में अव्हां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾो गॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सके। त प्यारा दोस्तों, असां जेका जनाज़े नमाज़ खां फ़ौरन बाद मैयत जे लाइ मैयत खे दफ़नाइण खां पहिरीं जेका दुआ घुरंदा आहियूं त इन दुआ जो शरई हुकुम छा आहे ऐं छा ही दुआ नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे अमल मुबारक मां साबित आहे या न। प्यारा दोस्तों, दुआ अल्लाह ताला जी दरबार में महबूब तरीन ऐं पसंदीदा अमल आहे ऐं दुआ जंहिं टाइम घुरी वञे त उन जी का पाबंदी न आहे। नमाज़ खां अॻु में हुजे या नमाज़ खां बाद हुजे या नमाज़ खां अलावा कंहिं बि मौक़े ते दुआ घुरणु मुस्ताहब ऐं मुस्ताहसिन अमल आहे। पोइ चाहे दुआ उहा नमाज़ जनाज़ा खां पहिरीं हुजे या बाद में हुजे, लेकिन दुआ हिकु अहिड़ो अमल आहे जेको अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में महबूब तरीन अमल आहे। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फरमान मुबारक आहे त दुआ इबादत जो मग़ज़ आहे ऐं ॿी रिवायत में आयो आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त दुआ इबादत आहे। प्यारा दोस्तों, दुआ ही वाहिद ज़रियो आहे जंहिंजे करे असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में बख़्शिया वेंदा आहियूं ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजूं परेशानियूं मुश्किलातूं दूर फरमाईंदो आहे। जॾहिं असां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में दुआ घुरंदा आहियूं त यकीनन असांजूं दुआऊं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़बूल फरमाईंदो आहे ऐं इन दुआ जे करे असांजूं परेशानियूं मुश्किलातूं दूर थींदियूं आहिनि ऐं दुआ घुरण वारे माण्हू सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त राज़ी थींदो आहे। त प्यारा दोस्तों, रही ॻाल्हि जनाज़े नमाज़ खां फ़ौरन बाद जेका मैयत जे लाइ दुआ घुरी वेंदी आहे त इहो नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे फरमान मुबारक मां साबित आहे। अन अबी हुरैरत क़ाल समिअतु रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु इज़ा सल्लैतुम अलल मय्यिति फ़अख़लिसू लहु दुआ। हज़रत अबू हुरैरा रदियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाइनि था त मूं नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हां मैयत ते जनाज़े नमाज़ पढ़ी वठो त पोइ ख़ालिस उन जे लाइ दुआ घुरो। त प्यारा दोस्तों, इन मां साबित थियो त दुआ घुरणु मुस्ताहब ऐं मुस्ताहसिन अमल आहे। इन सां गॾो गॾु अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन हुकुम बि फरमायो आहे त जॾहिं तव्हां मैयत ते जनाज़े नमाज़ पढ़ी वठो त पोइ ख़ालिस फ़ौरन उन जे लाइ बख़्शिश जी दुआ घुरो। त प्यारा दोस्तों, हीअ अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो हुकुम मुबारक बि आहे ऐं ॿी नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जे अमल मुबारक मां बि साबित आहे। सो हिकिड़ी जगह नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जनाज़े नमाज़ पढ़ाइण जे लाइ तशरीफ़ फरमा थिया। अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जॾहिं जनाज़े नमाज़ पढ़ाए फ़ारिग़ थिया त उन खां बाद हज़रत सैयदना उमर फ़ारूक़ रदियल्लाहु ताला अन्हु कुझु माण्हुनि सां गॾु पाण आया त हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म ॾिठो त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जनाज़े नमाज़ पढ़ाए करे फ़ारिग़ थी चुका आहिनि। त प्यारा दोस्तों, उन मैयत ते हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म दोबारा नमाज़ जनाज़ा पढ़ण जो इरादो कयो त अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो त हाणे ॿियो दफ़ो जनाज़े नमाज़ न पढ़ी वेंदी, हाणे इन मैयत जे लाइ तव्हां बख़्शिश जी दुआ घुरो, हिन जे लाइ इस्तिग़फ़ार कयो। त प्यारा दोस्तों, इन मां बि साबित थियो त जनाज़े नमाज़ खां फ़ौरन बाद मैयत जे लाइ दुआ घुरण में मैयत जे लाइ काफ़ी फ़ाइदा आहिनि ऐं इन में को बि हरज न आहे, दुआ घुरी सघिजे थी ऐं इन में काफ़ी फ़ाइदा आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे ॿारनि सां राज़ी थींदो आहे दुआ जे ज़रिए। त प्यारा दोस्तों, दुआ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में महबूब तरीन अमल आहे। त जॾहिं जनाज़े नमाज़ थी वञे त सफ़ूं टोड़े करे बाद में दुआ घुरी वञे। सफ़नि जी सूरत में दुआ घुरणु मना आहे। नमाज़ जनाज़ा ख़तमु थियण खां बाद सफ़ूं टोड़े करे पोइ मैयत जे लाइ ख़ालिस दुआ घुरी वञे त यकीनन इन में को बि हरज न आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हां सभिनी खे दीन जी सम्झ नसीब फरमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। ही हुई अॼु जी मालूमात जेका मूं अव्हांजी ख़िदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।